तुंहिंजी अखियुनि मां केतिरा ई नज़म चोरी कया आहिनि, जंहिंजी शिकल हू बहू तो जहिड़ी आहे। ऐं जॾहिं बि किथे नज़म पढ़ंदो आहियां त माण्हू मूंखे ताड़ियूं वॼाए उथी बीही दाद ॾींदा आहिनि। उहा मुंहिंजी नज़मनि जी न, पर तुंहिंजी अखियुनि जी करामत आहे। मुंहिंजा नज़म तुंहिंजे हुस्न मां चूंडियल उहे गुल आहिनि, जन सां केतिरा ई रूहनि जा रेगिस्तान आबाद करे था सघजनि। सच पुछी त मूंखे मुंहिंजा नज़म घटि पर तुंहिंजूं अखियूं वधीक लॻंदा आहिनि।